दोस्तो ये कहाणी आहे ॾेढ ठग जी। अदा ख़ैर सलाह जो हुकुम अलाह जो, कमु कए खुटंदो आहे, ॻाल्हि खई खुटंदी आहे। हिकिड़ो बादशाह हुयो। उहो बादशाह त अलाह आहे, पर हिन कूड़ी दुनिया जो बादशाह हुयो। उन बादशाह जी बादशाहीअ में हिकिड़ो ठग रहंदो हुयो। उन ठग जो कमु सॼो ॾींहुं ठगी हूंदी हुई। उन ठग जो नालो हुयो ॾेढ ठगियो। हिकु ॾींहुं हुन सोचियो त हाणे वञी कंहिं भरारी बादशाहीअ में ठगी करे अचां। हिन बादशाहीअ में माण्हू पंहिंजा सभु टलिया आहिनि, ठगी करणु ॾियनि कोन था। जे कयां थो त वरी ॻाल्हि खुली बीठी आहे। हे इहो सोचे साईं निकिरी पियो, अकलींदो होरींदो रस्ते ते वञे त हिनखे हिकिड़ा टे हरमाह फिरी आया। हरमाह जो फिरी आया त हुन खां पुछा कि दादा केरु आहियो, छाजे लाइ मूंखे अॻियां फिरी आहियो, धंधो कहिड़ो कंदा आहियो? हिनखे चयो त असां ठगऊं तोखे फुरींदासीं। हिन चयनि यार भली ॻाल्हि आहे, तव्हां मूंखे फुरींदव, पर आऊं पाण ठग आहियां। मूंखे कंहिं ॻाल्हियुनि सां फुरियो न, ईअं त तव्हां सीनाज़ोरी कंदव, मतिलबु तव्हां इहा त मूंसां ॾाढ मुड़सी कंदो न। तव्हां कंहिं ॻाल्हियुनि में ठग फुरींदो आहे, ॻाल्हियुनि में तव्हां मूंखे ॻाल्हियुनि में फुरियो, ऐं हाज़ुर आहियां। तव्हां मूंसां खे टे ॻाल्हियूं कयो, टिनि ॻाल्हियुनि में जेकॾहिं तव्हां मूंखे हणी था आहियो त सही आहे, जे न त तव्हां मूंखे रस्तो ॾियो वञा। हुननि चयो चङो, असां तोखे ॻाल्हि कंदा। हिन चवण मूंखे तव्हां पंहिंजे घर वठी हलो, उते हली तव्हां मूंसां टे ॻाल्हियूं कयो। हे साईं हिनखे वठी आया पंहिंजे घर वठी आया। हिननि साईं शर्त इहे ई रखिया त बाबा जेको जंहिंजी ॻाल्हि कूड़ी कंदो उहो हुनखे 200 रुपया भरे ॾींदो। हुन चयो चलो ठीकु आहे भाई, हुन चयो मूंखे शर्त मंज़ूर आहे। जेकॾहिं मां तव्हांजी ॻाल्हि कूड़ी कयां त मां तव्हांखे 200 रुपया भरे ॾींदुमि, पर जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि तव्हां कूड़ी न करे सघियो त तव्हांखे 600 भरे ॾियणा पवंदा। हुन चयो सही आहे, असां तोखे 600 भरे ॾींदासीं। हे साईं ठग जे घरनि में, उन ठगनि जे घर में अची वेठा। हाणे पहिरियों पहिरियों ठग ॻाल्हि थो खणे। ॻाल्हि मुख़्तसिरी ॻाल्हि ठग कई त चई वाह, हे जेको साम्हूं मुंहिंजो गॾो थो ॾिसी, इनखे एॾी त मस्ती आहे। सुबुह सां चढ़ी वियोमांसीं पंहिंजे ॻोठ जा समूरा माण्हू चाढ़ियामांसीं, हीअं चकर हणी वियासीं, पर कंजर जे पुट में एॾी त मस्ती जो मस्ती कोन पई मरेसि। असली रींग जो बटाक लिड जो ज़ीपट पियो पवेसि। मूंखे चई अची कावड़ मां साईं पुछ में गाॾो ॿधोमांसीं, गाॾो ॿधी 100 ॻोठ जा माण्हू चढ़ियामांसीं, पर गॾ ते को बि टके जो फ़र्क़ु कोन पियो। हकलींदे होरींदे घुमंदे फिरंदे वेला वक़्तु वठंदे खाईंदे पीअंदे साईं पूरी दुनिया जो चकर ॾेई अची बीठाऊं, पर गॾ जो पुट गॾ साॻियो ई रहियो। इन ते को फ़र्क़ु न पियो। हाणे ॿुधाए ॻाल्हि सची आहे कूड़ी आहे? हुन चयो त हे वॾा कंजर आहिनि, ठग आहिनि, बणा वेंदा फुरे, हाणे हिननि सां ठगी करणी पवंदी। हिन चयो बाबा ॻाल्हि सही सिधी सच आहे, गॾ त गॾ आहे, गॾ ते को फ़र्क़ु न पवंदो। अदा तूं ॿुधाए ॿी ॻाल्हि। हा साईं ॿिए हर मां ॻाल्हि ॿुधाई। चई हाणे सुबुह ताईं हितां वञा पियो बाज़ार में, वञा त ॾिसां त कुती मुई पई आहे। उहा कुती हुजे बादशाह जी। कुतीअ जो पेट सुॼो पियो आहे। मूं सोचियो त बणा बादशाह जी कुती आहे, कुतीअ खाईंदी हूंदी सोना सिका, ऐं दुनिया हिन जे पेट में हूंदी। कढंदे चाकू खीसे मां कुतीअ जो पेट वढियुमि छा त भाउ उते दुनिया जे अची भरियूं हई अथमि। 5-7 भरियूं मां खयमि, तेसि ताईं ॿियनि माण्हुनि खे ख़बर पइजी वई। अब माण्हुनि बि दुनिया खई, मां बि खई। हे जेको हींअर मूं वटि सभु कुझु आहे, सो बाबा उहो मतिलबु कुतीअ जी देन आहे। हुन चयो बाबा तुंहिंजी ॻाल्हि बि सची, तूं बि सच थो ॻाल्हाईं। अब तूं ॿुधाए टियां। चयो हाणे मां ॻाल्हि ॿुधायां। सुबुह हितां मां निकितुमि झंग ॾे कुहाड़ी खणी माखी लाहिण जे ख़्याल सां। पोइ चई तव्हां हकलींदो होरींदो झंग में जो पुॻियुमि, वञी ॾिठुमि त हिकिड़ी माखी आहे, वण ते चढ़ी बबुर ते। उते वञी लाथुमि त मूंखां लोटो खणणु विसरी वियो। माखी जिते माण्हू जो ईंदो आहे त लोटो खणी ईंदो आहे, अञा थांव खणी ईंदो आहे। हिन चयो आहे मूंखां लोटो खणणु विसरी वियो। उते वञी माखी जो लाथुमि त पोइ ॾिठुमि लोटो कोन्हे को, पोइ उते माखी खाधी। खाई ढवकियुमि, अञा कुझु तलब हुई त मुखों भॼी पई माखीअ जी आर। अब माखी वञी हेठि किरी। माखी मतिलबु एॾी हुजे जो मतिलबु उतां माना डंडूं ढोरा करे वहण लॻी। माखी जो डंडूं ढोरा करे वहण लॻी त बना ॿारहा हिकु कंदी वई, ॿोॾि कंदी वई, मुल्क हणंदे मारींदे बाबा अधु मुल्क ॿोड़े छॾियईं। माण्हुनि हुन साईं माखीअ मां रेज कया। पाणीअ ते असां रेज कंदा हुआसीं, माखीअ मां रेज कयूं। उन में कणिक पोखियूं, कणिक वॾी थी, कणिक अन्न जलियो, अन्न चकीअ ते पीहाए, अन्न जंड ते पीही। उन जे बाद अटे मां या मानड़ी खाधियूं। हाणे पियो थो अचां। चई बाबा तुंहिंजी ॻाल्हि बि सची। हिननि चयो हाणे समूरियूं ॻाल्हियूं सचियूं कंदो थो वञी कंजर जो पुटु। हाणे तूं ॿुधाए बाबा, तूं ॻाल्हि ॿुधाए। शर्त हिन सां इहो ई लॻियल हुजनि त भाउ जेकॾहिं असां तुंहिंजी कूड़ी ॻाल्हि कंदासीं त तोखे 200 रुपया, जेकॾहिं सची कंदासीं त बसि। हाणे साईं
हिननि जो जेको शर्त रखियल हो त चवण तुंहिंजी ॻाल्हि जेकॾहिं कूड़ी कयूं त असां तोखे 600 रुपया ॾींदासीं। पर जेकॾहिं माना हाणे छॾियो हिन ॻाल्हि खे वठूं था, हुन ॻाल्हि खे हुन कहिड़ी ॻाल्हि खई आहे। हाणे साईं हिन ॻाल्हि खणी ॿुधाई त बाबा आऊं आहियां बादशाह जो पुटु, पोइ आऊं जॾहिं थोरो वॾो थियो त मूंखे बाबे करायूं 2 शादियूं। पोइ 2 घर वारियूं मां उते विहारे वियुमि थोरो सेर ते, मोटी अचां त महिलात में कुझु ई कोन्हे को। पाड़े वारनि खां पुछा की अंबा मायूं काॾे वयूं? पाड़े वारनि ॿुधायो त हिकिड़ी हीअं वेही पियो ओभर, ॿी वेही पे ॾखिण। पोइ जई ओभर वारी हेॾे वियो मां, हकलींदो होरींदो हकलींदो पेरा खणंदो बि या ॻोल्हींदो ॿोलींदो, कंजर जी धीउ 7 समुंड पार करे वञी उते छेणा थफण वई हुई। वञी जो ॾिसां त हीअ कंजरी उते इहो छेणा पई थी थफे, उनखे चोटीअ वठी 7 समुंड पार ऐं गीले अची महिलात में फिटी कयोमांसि। ऐं वरी पाड़े वारनि खां ॿियनि खां पुछा की अंबा ॿी काॾे वई? ओ जेकी ॾखिण ते वई। चयोमांसि हे ॾखिण ते वई त पेर खण। अदा पेरा खणंदो हकलींदो मारींदो ॻोल्हींदो वेला वक़्तु वठंदो खाईंदो पीअंदो। हिन जी कंजर जी का नज़र उते ठगनि में, ठग जेके हुया से उन्हनि जी हुई हिकिड़ी धीउ, उन्हनि मां हिकिड़े जी। उन पे पचाई मानी। सोची हाणे हिते अची पुॻो आहियां, सो ॻोल्हे लधी अथमि। चई किथे आहे? चई भाई साम्हूं वेठी अथव, मानी पई थी पचाए। उन्हनि चयो वञ भेण जा पुट, हे कंजर त को सूअर आहे पहिरें जोड़ जो। हाणे जेकॾहिं चवनि था त तुंहिंजी ॻाल्हि आहे सची, त हिननि खे उहो संग ॾियणो पियो पए। जे चवनि था कूड़ी त हुननि खे पैसा भरे पिया ॾियणा पवनि। हे ॿार निकिरी आहे, वञी सलाह कयूं। हिननि चयो हाणे जेकॾहिं चऊं था ॻाल्हि आहे सची त भेण छोकिरी कंजर फॿाए वेंदो। किथे बि फैसले में हलंदासीं त इहो चवंदो न बाबा तव्हां सही ॻाल्हि आहे, हुन तव्हां ॻाल्हि में सचो था कयो, सची ॻाल्हि आहे, त तव्हां हुनखे छोकिरी ॾियो पंहिंजी। जेकॾहिं चवंदा त कूड़ी त 600, हुननि चयो 600 भरे था ॾियूं, बाक़ी छोकिरी कीअं ॾींदासीं भेण, नंढड़ी निंगरी आहे असांजी। हिननि चयो भाई इहा ॻाल्हि कूड़ी आहे। चई बाबा कूड़ी आहे त मूंखे पंहिंजा 600 रुपया ॾियो। अदा हिननि खां 600 रुपया वठी आई, केसि विझी ठका ॾिनई। हकलींदो होरींदो होरींदो अची हिकिड़े बादशाहीअ में पहुतो। उते बादशाहीअ में वॾो अमुन हुयो। उहो बादशाह पाण चमड़ा पोश करे पंहिंजी बादशाहीअ खे पियो पहिरो ॾींदो हुयो। ॿिया 3 सिपाही, ॿिया घणा अमलदार बादशाहीअ ते रखियल आहे त जीअं को चोर चकार न अचे। हे साईं ॾेढ ठगियो अची उन बादशाहीअ में पहुतो। ॿाहिरां हिकिड़ी कुराड़ीअ जो घर हो। कुराड़ी वरी पंहिंजे पुट सूधो रहंदी हुई। हिन अची सॾु कयो त अमर मूंखे पाणी पियार। कुराड़ीअ हिनखे पाणी पियारियो। पाणीअ जे गिलास में वरी हिन मोटाए जंहिं कुराड़ीअ खे 10 रुपया विझी ॾिनई। कुराड़ीअ खे 10 रुपया ॾिठा त कुराड़ी वाशरूम में गिग पई वयसि। कुराड़ीअ लाइ ॾाढो मतिलबु 10 रुपया हुन वीचारीअ खे घणा ॾिठा कोन, हिन लाइ गंज थी आहे। हीअ साईं ॾाढो ख़ुशि थी हुनखे घणी सलाह हयईं। ऐं कंजर हो बि ईअं पियो चाहे त मन हिन कुराड़ी मूंखे सलाह हणे। कुराड़ीअ हिनखे सलाह हयईं त अबा जेकॾहिं तूं मुसाफ़िर आहीं, मूं वटि रही सघीं थो, मूं वटि पुटु बि आहे हिकिड़ो नंढड़ो, सो हाणे जेकॾहिं रही त बाबा रही पव, वरी सुबुह वञजांइ। हुनखे त इहो खपंदो ई न। चई हाणे अमड़ मां थकल बि ॾाढो आहियां, वाक़ई में मुसाफ़िरी तो आयो आहियां, तो आऊं रही थो पवां। अदा हे कंजर उते रही पियो। रही जो पियो अंदरि घर में वियो। हिन साईं ॿाहिरां सामान दामान जेको खणी आयो उहो अंदरि रखियईं। रखी करे अची ऐं छोकिरो हुनखे बि 10 रुपया ॾिनई। हिन साईं माउ पुट 20 रुपया थी पिया। कुराड़ीअ खे चई हाणे तव्हांखे मां पंहिंजी असलियत थो ॿुधायां। हुन चयो ॿुधाए। कुराड़ीअ खे हिन चयो त आऊं आहियां ठग, तो नालो आहे ॾेढ ठग, ॾेढ ठगियो। सो हाणे सुबुह तूं हीअं कर जो वञी हिन बादशाहीअ में समूरीअ में पड़ो ॾे त हिन बादशाहीअ में ॾेढ ठॻो अची चुको आहे। जेको माण्हू खे ठगींदो फुरींदो पंहिंजी कोशिशि कनि। ऐं छोकिरे खे वरी चई हाणे तूं वञी बादशाह जी कचहरीअ में वेहंदो कर, जेकी बि ॻाल्हि ॿोल थिए उहा मूंखे कंदो कर। अची हिते डेली तव्हांजा 10 रुपया थिया। हिन जो चलो ठीकु आहे भेण, को कम ई न आहे। डेली मतिलबु 10 रुपया कुराड़ी 10 रुपया 20 रुपया तारीख़ ताईं टाइम में पैसे जी इज़त आई। हाणे साईं कुराड़ी सुबुह थी, कुराड़ी बाज़ार में निकिती, होको ॾींदी वई, पड़ला ॾींदी वई त बाबा हिन जुई में हिकिड़ो ॾेढ ठग नाले ठग पुॼी चुको आहे। पंहिंजी हिफ़ाज़त पाण कजो, पोइ मतां मयार ॾियो कंहिं ते। हुन बादशाहीअ में साईं हुल हली वियो त भेण इहो कहिड़ो ॾेढ ठग आहे जेको मतिलबु माना ठगी कंदो। अदा माण्हुनि जो वाता हेॾां होॾां ॻाल्हियूं ॿोलियूं शुरू थियूं। इहा ॻाल्हि वञी बादशाह ताईं पहुती। बादशाह ताईं ॻाल्हि पहुती त उहो छोरो कुराड़ी वारो उहो बादशाह जी कचहरीअ में वेठो हुयो। उते वञी बादशाह खे वज़ीरनि ॿियनि टिनि ॿुधायो त बाबा हिन बादशाहीअ में
ॾेढ ठग अची चुको आहे जेको माण्हुनि सां ठगी कंदो ऐं हो चए थो त भाउ पंहिंजी हिफ़ाज़त पाण कनि मतां पोइ मयार ॾियनि मूं ते। बादशाह चयो हाणे हिन लाइ तजवीज़ कढो, हिनखे ॾेढ ठग खे पकड़ियो। हिते साईं उन शहर में हिकिड़ा 4 सिपाही चौंकी ॾींदा हुया। उन्हनि बादशाह खे चयो त बादशाह सलामत इहो कमु तूं असां ते रख, असां हीअं देरी न कंदासीं, पापो करे पकड़ींदासीं राति, तो असां ते रख, बसि इहो तूं दिलि जाए कर। बादशाह हिनखे चयो त सही आहे भाउ तव्हां पकड़िजो। छोरो हुतां उथियो ठक अची हिन ॻाल्हि कयईं, चयो बादशाह हिकिड़ा 4 सिपाही शहर में छॾिया आहिनि, उहे तोखे पकड़ींदा। हिन जो वाह जी ॻाल्हि थी वई, हिनखे समूरी ख़बर मिली वई कंजर खे। हे साईं कुराड़ीअ ते उते रहियो पियो सिज लथे जो। हिन छा कयो जो हिकिड़ा हिन वटि ठग त हुयो न, हिन वटि हिकिड़ी ॾाढी बि हुई वॾी सफ़ा मौलवियुनि जेॾी अछा वार बि हिनखे नकुल हुया उहे पाए, ऐं माना हिकिड़ो कपिड़ो रुगो मथां रखियईं कुल्हे ते, ऐं ॿी हिकिड़ी अछड़ी गोॾड़ी ॿधी, हुको खणी ऐं हिकिड़ा लॾूं ठाहियईं, कुझु खंडु मिक्स मिलाए ठाहे हिन 4 लॾूं रखिया पाण वटि, खणी आई ठका ॾिनई। हे आयो उते उन बाज़ार में अची साइड में हिकिड़ीअ में दुई दुखाए वेही रहियो। तस्बीह टड़को पियो पएसि, ईअं जिरेब खन में सम्झ तस्बीह विछाई पई हुजे त टड़ 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 पई पएसि। उते साईं उहे सिपाही पहिरियों बीठा पिया ॾियनि, पहिरियों बीठा ॾियनि, हेॾे अचनि त ॾिसनि त हे अलाह लोक फ़क़ीर आहे को बिना वेठो आहे। अचनि त वरी उन हुके खे सूक ॾियूं, चूस ॾियूं, सूक न पर चूस ॾियूं, ईअं निकिता वञनि, वरी अञा चकर ॾेई अचनि। हीअं कंदे कंदे राति जा 3 पहर हिननि कंजरनि सिपाहियुनि बि चौंकी ॾिनी, पर कंजर त वेठो ई उते फ़क़ीर लॻो हुयो। हिन सां गॾु पाण सां पाकी बि खईं, तेल बि खयो हुयो। हाणे ठगी पियो करे, माना उतां हिन 4 लॾूं बि ठाहिया, पाकी बि खईं, तेल बि खयो, बाज़ार में हुको छिके पियो वेठो। वरसि चौकीदार अचनि वञनि, राति जा 3 पहर पूरा थी विया। हुननि चयो हाणे अॼु ॾेढ ठग कोन आयो, वेही बिना फ़क़ीर खां हाल वाल वठूं। हिननि कंजरनि खे बुख बि ॾाढी लॻी, सॼी राति लती हईं बाज़ार में। अदा हिते ईअं सुबुह जो टाइम हुयो त हिन सां अची वेठा फ़क़ीर सां ॻाल्हियुनि ॿोलियुनि कंदे। फ़क़ीर खे ॻाल्हि कयूं यार बुख बि ॾाढी लॻी आहे, ॾेढ ठग बि कोन आयो बेसां। त फ़क़ीर हिन खे चयो यार बादशाह मोॾे मोकिलिया बेसां लॾूं ऐं अकेलो, सो मां ॾाढा खाधा, मुंहिंजो ढव लॻो पिया, चऊं त तव्हांखे ॾियां। हुननि जो बिना अहिड़ी का ॿी ॻाल्हि, हुन में त हुयो नशो मिलायो लॾुनि में। अदा हिननि खे ॾिनई त चइनी खाधा त ऊंधा थी सुम्ही पिया। इन कंजर उथी बिस्मिल्लाह करे छापर ॾाढ़ी भिरूं टिकणियूं वढे, तेल हणी काराए धाराए मखे, हिन जो कारो मुंहुं करे पाण ठका ने अचे कुराड़ी ते सुम्ही पियो। सुम्ही जो पियो त हाणे हिते सुबुह जो टाइम हुयो, माण्हू हर को कारोबार ते उथिया, को रोज़गार वारो, कंहिं रेड़ी वारो, को दुकान खोलणो, को मज़दूर हुयो, को कीअं अचनि जो त हे 4 ई वेठा आहिनि, माना उते पिया आहिनि, पर हालत हिननि जी सफ़ा कूते जहिड़ी लही पई आहे। हिननि जो भेण कंजर जे पुट में वाह जी करे हे त ठग, हिन सां ठग करे वाह जी। हिनखे हिननि 4 ॼणनि खे खणी वञी महिलात में उछलायूं। बादशाह हिननि खे पाणी धाणी जूं बाटलियूं हणाए कंजरनि खे उथारियो, पुछा कई, चई वाह हीअं ठग असां सां करे हो, पक पोइ इहो ई ठग हुयो न। हिननि चयो यार वाह इहो बेसां इहो ई साॻियो ई ठग हुयो, पर हाणे कीअं थिए, हिनखे कीअं झलिजे। हिते साईं हिकिड़ो मोची वेठो हुयो। मोचीअ चयो बाबा हाणे इहो ठग आऊं पकड़ींदुसि। चयो बाबा कीअं पकड़ींदे? उहो छोरो सुबुह जो माना अची वेहंदो उन कुराड़ी वारो। मोचीअ चयो साईं आऊं हिकिड़ी अहिड़ी चौंपल ठाहींदुसि जंहिंजे खपण सां मां चवमि होको इहो ॾींदुसि, बाबा हीअ जेको बि चौंपल वठंदो उन सां चौंपल सां गॾु उनखे आऊं 100 रुपया बि ॾींदुसि। पोइ ठग आहे लालची, लालच कंदो, ऐं उहा चौंपल जेॾी महिल वठंदो त उनखे आऊं ठग खे पकड़े तो वटि वठी ईंदुसि। चलो ठीकु आहे। अदा कचहरी ख़तम थी, मोची पंहिंजे घर आयो, छोरो बि पंहिंजे मतिलबु रुलंदो पिनंदो अची उन ठग खे ॻाल्हि कई, चई बा हे तुंहिंजे लाइ तुंहिंजे पकड़ण लाइ प्लान पियो थो हले। चई सही आहे। हिन ठग छा कयो जे कंजर ॿेले में काठियुनि जी भरी हणी ऐं होकारींदो सिधो वञी उन मोचीअ जे घर खां पुॻो। हे पेर उघाड़ा कई वियो। हे जो मोचीअ जो ॾिठो त माना काठियुनि जी भरी थुली आहे, सुकी आहे, सबरी भरी आहे। हिन चयो हाणे काठियूं वठां। हे हाणे फिरिया चई अदा काठियूं ॾींदे? चई हा यार काठियूं ॾींदुमि। हिनखे पक ई त मोची आहे। हिन चयो यार इहो काठियूं ॾींदुमि, पर मूंखे चौंपल वठणी आहे, पर जेकॾहिं भरी काठियुनि जी वठी मूंखे चौंपल ॾी त मां वठां तोखां चौंपल। चौंपल कान्हे का, ग़रीब माण्हू आहियां।
हुन चयो त यार रुपयनि जो 100 बि थींदी ऐं काठियुनि जी भरी बि ॾींदे त ॾींदोसांइ चंपल। मोचीअ चयो मथां हेठि अघु हुजे सो हिनखे अची चंपल ॾेखारियईं उहा। हुन चयो यार मां ग़रीब आहियां, एतिरा पैसा मूं वटि कोन्हनि, मूंखे का सादी चंपल ॾे। ठग चयसि। हुन चयो न भाउ हीअ चंपल वठि न। चरिया भरीअ काठियुनि में ॾियां थो ऐं 100 रुपया बि ॾियां थो। चई न बाबा मां ग़रीब आहियां, मूंखे का सादी चंपल ॾे। अदा हुनखे सादी चंपल न पर 100 रुपया अञा पोइ बि हिनजो माना चई त मथां ॿियो थियनि थो। हुन चयो हाणे को माण्हू गॾु ॾे त मां घरऊं पैसा ॾियां। इते उन मोचीअ जे घर में हे बीठो हुयो न दर खां, छोकिरीअ ते हिनजी नज़र पई ठग जी। चयो हाणे तुंहिंजी नंढड़ी आई आहे, मूंखे गॾाए ॾे हले त मां पैसा ॾियांसि हली बकाया। हुन चयो चलो ठीकु आहे। मोची चयो भला हाणे पैसा वठी मोटींदी। हाणे साईं मोची हिनखे छोकिरी गॾाए ॾिनी। छोकिरीअ खे ॿाहिरि वठी अची पुछा कई। छोकिरीअ खां उन ठग पुछा कई त पिणे दुकान कहिड़े हट तां खंधो खणंदो आहे। छोकिरी ॾिस हिन तां उहो सेठ सुठो माण्हू हुयो, उन्हनि खे रखत दखत ते ॾींदो मोचीअ खे सौदो सामान। हेठि जो आयो त उते अची दुकानदार खे चयईं, छोकिरीअ खे ॿाहिरि बीहारे चयईं अदा मां मोचीअ जो माइटु आहियां। सो मोचीअ खे बेसां अर्जेंट 100 रुपए जी ज़रूरत पई आहे। सो हीअ छोकिरी मोकिली अथई या माना पाण वटि रख, पोइ शाम माना 100 रुपया ॾेई छोकिरी तोखां छॾाए वेंदो। हुन चयो सही आहे। छोकिरीअ खे उहो सुञाणे पियो हटारो। हुन खां हटारे खां 100 रुपया वठी छोकिरीअ खे विहारियईं। छोकिरी वई हटारे घर ॾे मोकिले छॾी। छोकिरी जो घर ॾे मोकिले छॾियईं। एतिरे में अची सिजु लथो। हो ठग वियो हलियो उन कुराड़ीअ ॾे। हिन साईं अची जो सिजु लथो त हे घर मोटी आयो। मोचीअ खां माईअ पुछा की छोकिरी काॾे गई? छोकिरी अञा न मोटी आहे? चई न। चई मार बेसां। छोकिरी त चई वई हेॾा पैसा वठण हिकिड़े ग़रीब काठियर खां, हाणे ॾिसांसि। हे साईं हकलींदो हकलींदो अचे हुन दुकान खां अॻियां जो अची गुज़रियो। चई अदा मोची ॾे त हाल अवल अहिड़ी कहिड़ी ज़रूरत पई जो छोकिरी मूं वटि गिरवी रखियई, न्यापो करी त मां ईअं ई तोखे 100 रुपया ॾियां। हुन चयो उहो वरी कीअं? चई सवेल सुबुह सां तुंहिंजो हरमा हिकिड़ो आयो। चई मोचीअ खे 100 जी ज़रूरत आहे, 100 रुपया वठी छोकिरी छॾियोसि, हाणे घर ॾे छॾी अथमि। तो कहिड़ी मजबूरी आई? हुनखे ॻाल्हि दिमाग़ में वेठी साईं भॻो बादशाह ॾे। बादशाह खे चई बादशाह हीअं ठग मूंसां ठगी करे वियो। अञ भेण जा पुट कंजर बेसां ॾाढी ठगी करे साईं। उतां हे मोटियो 100 रुपया ॾेई वरी छोकिरी पंहिंजी खणी वञी घर छॾियईं। वरी साईं सुबुह जो टाइम थियो, साॻी या चुरपुर त बाबा ॾेढ ठग खे केरु पकड़ींदो। हिते साईं केर बि वात कोन पियो वणे। हिते हिकिड़ो सोनारो हुयो। उन चयो मां पकड़ींदुसि। चई कीअं? छोरो पियो वेठो पियो ॻाल्हियूं ॿुधे। चई भाउ हीअं पकड़ींदुसि जो ऐं सुभाणे इन घिटीअ में राति जे टाइम में सोनियूं मोहरूं उछलाए छॾंदुसि, पोइ लिकी वेहंदुसि, जेको निवड़ी खणंदो हुनखे पकड़े ईंदुसि, उहो ठग हूंदो। हुन चयो चलो ठीकु आहे। हाणे साईं राति थी, छोरे अची हिनखे ॿुधायो त हे तुंहिंजे लाइ प्लान तयारु थियो आहे। हिन बि शाम ते वरी निकिरी पियो हितां माना बाज़ार में वियो। हिकिड़ी चंपल वताई फोमजी, उन में हेठां अहिड़ो हईं माना चिंबड़ण वारी शइ। उते अची चंपल पाताई उन सोन मोहर न वटि। हीअं फेरी ॾेई हीअं फेरी ॾेई हीअं फेरी ॾेई फेरीअ फेरीअ में टोटल मोहरूं उहे मेड़े अचे पाण लत ॾे सुम्ही पियो। मां चंपल में अहिड़ी शइ चिंबड़ण वारी हईं जेकी माना उनखे चिंबड़ी पई वञे। हाणे साईं सोनारो जो उथियो सुबुह ते ॾिसे त भेणा कारी वारा कख काछ कोन्हे का। हिन वञी बादशाह खे ॻाल्हि कई। बादशाह खे चई बादशाह सलामत, ठग त बेसा मूंसां बि ठगी करे मूंखां त न पकड़ियो। हुन चयो यार वाह तव्हां मां बि का गज़ा कान थी, हाणे चोर खे आऊं पकड़ींदुसि। चई बाबा तूं कीअं पकड़ींदे? चई हाणे हीअं था कयूं जो फलाणे भर वारे कुंड में इते हिकिड़ी मां कोड़की थो वञी टंगियां, पोइ साइड में वरी हिकिड़ो रखां थो भेड़ ऐं डोंको। पोइ उन कोड़कीअ में जेॾी महिल अची फासंदो पोइ मां भेड़ ते डोको हणंदुमि, पोइ तव्हां अची वठी वञिजोसि तकड़ में। तव्हां बि चोर पकड़िया, मां त तव्हांखे पकड़े ॾेखारियां। चलो ठीकु आहे। हाणे साईं बादशाह खे उते उन कुंड में भेड़ ते हिनखे इहो कोड़की बि हिकिड़ी रखी न काठ जी, त जेकी माना माण्हू धकु सक न रुॻो फासाए बीहे। उहा साईं उते टंगे ऐं भेड़ ते डोको रखी बादशाह लिकी रहियो। होॾे वञी छोरे खे ॻाल्हि कई। छोरे वञी ठग खे ॻाल्हि कई। ठग बि साईं हुयो लसड़ाटो। अदा हुन बि उन कुराड़ीअ खां लटा वठी हिकिड़ी इहो रओ पाए ऐं खीर जी चोरी खणी निकिरी पियो वठी। हीअं वियो साईं वरी खपाईंदो खपाईंदो
माना उन खीर में गुड़ धुड़ मिठाई विठाई विझी अहिड़ो त मिठो कर रखियईं जो माना जंहिंजो को अंदाज़ न हुजे। हे वियो खीर कुझु हारियईं, कुझु हेॾे कयईं, अधु चोरी कयूं, उन बादशाह वारी जॻह खां मोटियो पियो अचे। बादशाह ॾिठो त बड़ा नई सबरोट जवान छोकिरी आहे, सॾु करे चयईं त केरु आहीं? हुन हुनखे ॿुधायो त असां मुसाफ़िर आहियूं, हे रेबाड़ी ज़ात जा आहियूं, हिते अची वेठा आहियूं, सो आऊं खीर खपाए पंहिंजो गुज़र सफ़र कंदी आहियां। हुन चयो त भला पोइ हाणे कुझु मूंखे बि खीर पियार। हाणे साईं बादशाह खे जो हिन खीर पियारो, बादशाह जो छोरो ॾिठो त साईं बादशाह सफ़ा ईअं गिग पियो गाड़े। बादशाह जो छोरीअ सां कांटो फिट कयां, बादशाह हिन ते आशिक़ु थी पियो। बादशाह जो आशिक़ु थी पियो त बादशाह खीर पीतो। बादशाह हिनखे चयो त खीर त ॾाढो मिठो आहे, अहिड़ो मिठो भला मींहूं ॾींदियूं आहिनि छा? हाणे त हुन छोरे चयो त बादशाह सलाह त मींहूं साओ गाह थियूं खाइनि त लाज़मी खीर त मिठो ॾींदियूं न। चलो ठीकु आहे, छोकिरीअ खे हिन चयो त हाणे मां तोते थी पियो आहियां आशिक़ु, तो छॾे ग़रीब माण्हुनि खे हली मूं सां शादी कर, मुंहिंजी महिलात में रह, राणी थी रहंदीअ, केतिरा वेठी खीर खपाईंदी। एतिरे में साईं हिन नटाए हिन खां पुछा कई, चई बादशाह सलामत, ही छा टंगे रखियो अथव? हिते साईं हाणे आशिक़ु पुटु हुयो, हिते समूरो माना बीह रहियो बकी। चई हे राति ॾेढ ठॻियो ईंदो, हिन में फासाए ऐं हे भेण ते ॾोको हणंदो, माण्हू अची पुॼंदा लठनि सां वठी ईंदसि। हिन चयो बीह त पादर तोखे थो हणां कंजर जा पुट। अदा बादशाह हुन छोरे छा कयो, चई बादशाह सलामत, मां ॾिसां भला हिन में टंग विझी, पोइ टंग विझां त मुंहिंजी हिते माना नट ॾे त ॾिसूं मुंहिंजी टंग ते माना इहा कोड़की फिट अचे थी। हुन चयो चलो ठीकु आहे। हिन सां टंग जो विधी त उहो नट भरींदो वियो, कोड़की थिड़ी पई, पर हिनखे धकु कोन लॻो कोड़कीअ में। हाणे साईं बादशाह खे चई त बादशाह तूं टंग विझ ॾिसूं तोखे पूरी अचे थी। बादशाह हिन ते आशिक़ु, तो बादशाह बि हिमत में कान कई, वञी ॿई टंगूं विधई त छोरे जो थेड़ी त कोड़की हिनखे वठी वई, ॿ डोका हणी भेड़ ते पासो ॾिनई। एतिरे में बादशाह माण्हू लिकाए विहारिया, माण्हू जो पुॻा त साइड में पुछऊंसि न आखियऊंसि, पादरनि जो फैको थी वियो बादशाह ते। बादशाह चइनि बाबा मां बादशाह आहियां, पर हो चवंदड़ कंजर जा पुट तूं ॾाढियूं ठगियूं कयूं, बादशाह हुई। हणी असली बादशाह खां सिंग कढी विधो। एतिरे में बत्ती जो ॿारियों त वाकई बणा बादशाह हुआ। हिननि जो बणा बादशाह खे ॾाढा पादर लॻी विया। बादशाह खे वठी अचे ॾाढो वींजारे सिंजारे विहारियऊं। बादशाह चयो बाबा हाणे इहो सूअर हरामी थी वियो, इहो ईअं कोन पकड़जंदो। बादशाह ऐलान कयो त बाबा ठग मूं वटि अची पेश थिए, ठग खे कुझु बि कोन कयो वेंदो, ठग खे इनाम में अधु बादशाही बि ॾींदुसि, वॾो वारो धीउ बि परणाईंदोमांसि। ठग जो आयो त अची हिन खां मिलियो। ठग अची हिनखे ॿुधायो त बाबा आऊं आहियां ठग, हिते तुंहिंजनि चइनि माण्हुनि सां कयमि, हिते मुच सां कयमि, हिते सोनार सां, हिते तोसां हीअं समूरो हिनखे यकीन ॾियारईं। हिन चयो बाबा वाकई बि तूं ठग आहीं। बादशाह हिनखे साईं पंहिंजी महिलात में विहारियो, ॾाढो वींजारे सिंजारे बादशाही कपिड़ा पाराए हिन जी साईं पंहिंजी धीउ सां खणी शादी कराई। ॾाढो साईं हिननि काज कयो। ॿ टे ॾींहं त बादशाहीअ में ख़ुशियूं हलियूं, हेॾां होॾां बादशाह जी धीउ साईं ठग पणिजी वेही रहियो। एतिरे में हिकिड़ो बादशाह सां ॿियो हिकिड़ो वरी बादशाह हुयो, जेको माना दंगाई हुया पाण में। उन बादशाह ॾे कासिद मोकिलियो, चई यार बादशाह तूं केतिरो त चूतियो आहीं, चरियो आहीं, जो हिकिड़े ठग खे तूं इनाम में पंहिंजी अधु बादशाही वॾी वारी धीउ परणाई अथई। जेकॾहिं इहो ठग मूंसां मुंहिंजी बादशाहीअ में ईअं टिड़ करे आ त चई इन खल में बोह सुबराए छॾियांसि हा। चई एतिरो मोतबर ई कोन हो जेतिरो तूं बादशाह हुनखे मथे ते चाढ़ियो आहे। इहा का हुन ठग खे ख़बर पई। सोरे पंहिंजे खे चई यार मूंखे मोकल ॾितां इनखे भेणा सबक़ु सेखारे अचां। हिते बादशाह चयो भेणा हाणे मज़ो बि ॾिसूं, भला ॾिसूं त कीअं थो हिनखे मज़ो चकराए। हिनखे त 5-7 नौकर बि गॾाए ॾिनई। हे ॿाहिरि आयो, कंजर जो पुट हिकिड़ो अची वॾो ॾोलु ठारायो, माण्हूअ जहिड़ो ॾोलु ठाराए खणी निकिरी पियो। हकलींदा होरींदा, हकलींदा होरींदा, हकलींदा होरींदा सिधो अची उन बादशाह जी बादशाही में पहुता। उन बादशाह जी बादशाही में पहुता। हिननि खे चई हाणे तव्हां साइड ते वञो, हे ॾोलु मूंखे जिते बादशाह हंगंदो इन लेटरिन जे साइड में मूंखे रखारायो। हाणे साईं उहो ॾोलु रखाराए साइड में लिकी बीह रहियो। हिन साईं कपिड़ा धपड़ा मटे ॾाढ़ी दाढ़ी पाए साधू थी सफ़ा वॾो डंडो खणी बीह रहियो। बादशाह बि सुबुह जो चिपड़ियूं मेटींदो बादशाह खे टोरे ज़ोर भरियो। अची जंहिं महिल काकू समय जो घिरियो त डंडो खणी मथां बीठसि। बादशाह चयो केरु आहीं? चई केर जा सका आहियां इज़राइल। बादशाह जो साईं उहो टोरो जेको आयल उहो बि चढ़ी वियो।
हाँ से बादशाह जाके लटा कपड़ा लता पिया हुजनि बादशाह आयो हंगण ते इज़राइल साह थो कढे ॾंडो मथां अहिड़ो हुजे जो जाई इज़राइल आया हुन चयसि बणा मूंखे मार न ईअं न कर बणा मूंखे जींदा न चई बाबा इज़राइल आहे तो ते हुकुम थिया तोखां साह कढण आयो आहियां मरण लाइ तयारु थी हुन चयसि यार ईअं न कर ॿिली ईअं न कर आऊं हिते बिना मरंदुसि त गिलारो थी पवंदुसि मूंखे कुझु जीदान ॾे हुन चयसि जीदान कोन ॾींदो साईं वरी ॾंडो हलायो वरी बादशाह सां पाणी झुकी वञे हाँ साईं हुनजी ॻाल्हि ते हुनखे अची मज़ो लॻे बादशाह हिनखे अलाए लॻे अची हाणे हिकिड़ी शर्त ते जीदान ॾींदोमांइ जीअं चवांइ तीअं कर जे न कंदे त साह कढंदोमांइ हुन चयो मूंखे क़बूल आहे चई हाणे हीअं कर जेको हे ॾोल आहे इन में घिरी हंग त पोइ तोखे मां मोहलत ॾींदुसि जे न त बसि ॾंडो हणी साह कढंदोमांइ बादशाह चयो भेण ॾोल में हंगण का वॾी ॻाल्हि कान्हे का टपु ॾेई ॾोल में वेठो हुयूं त हंगण शुरू कई हुन कंजर बि ॾोल खे ढकु ॾेई खणाई सिपाहियुनि खां हकलींदा सिधो अचे पंहिंजी बादशाहीअ में पहुता जॾहिं बादशाहीअ में जो अची पहुता त बादशाहीअ में उन महिलात में उहो ॾोल खणाई वियो ॾोल खणाई वियो वञी उते बादशाह जा रख रही हुन बादशाह पुछा कई हिन पंहिंजे सोहरे हिन खां पुछा केॾे ॾोल छा लाइ खणी आया आहियो चई ॾोल वॾो क़ीमती अथई चई कहिड़ो आहे हिन पुछा कयसि हिन में उहो बादशाह अथई इहो हिनखे ॿुधाई चई हिन में उहो बादशाह अथई चई कहिड़ो बादशाह चई जेको सुबुह तां विया हुजे ॾे चई हाणे हा हा चई हिन में चई हा चई हाणे इहो ॿिली वांगुरु मियाऊ मियाऊ कर त छॾियां हुनजे लेखे त इज़राइल आहे न उहो ॿाहिरां न पियो ॿुधे उहो वीचारो मियाऊ मियाऊ करे वरी चए कुते वांगुरु भौंक वरी हो कुते वांगुरु माना भौंके वीचारो हो चए इज़राइल साह कढंदो आदा हो वीचारो टोरो धोरो कोते हई वई टोरे में मॾो सफ़ा गंद थी वियो वीचारो धप कयूं पियूं वञे त बादशाह जो नौकरनि खां ढकु लारायो त साईं का जान मुड़ुस में कोन्हे रहियल जिथे हिनखे गूण लॻल हुजे पंहिंजो अदा बादशाह हिनखे ॾाढो विंजारे सिंजारे बादशाही कपिड़ा ॾिना कपिड़ा ॾेई करे हिन चयो भेण हाणे ॾाढी भेण हुन कई आहे कंजर वाक़ई में ही सूअर पहिरें जोड़ जो ठॻ आहे त तूं पंहिंजी धीउ हक़ ते ॾिन त अधु बादशाही हक़ ते ॾिनी अथसि पर हाणे हे भेण हरामी आहे हिनखे आऊं बि पंहिंजी धीउ ॾियां थो ऐं अधु बादशाही बि ॾियां थो पोइ साईं हे ठॻो हितां वियो साईं हिनखे पंहिंजी धीउ बि परणाई अधु बादशाही बि ॾिनई हे अची पंहिंजो ॾाढो सुकून सां रहण थियो उहे टे दोस्त बि घुराई उन्हनि खे बि अधु मिल्कियत ॾिनई उहे बि हिन सां गॾु रहण थिया पोइ त साईं इहे ॾिठासीं कल्ह ॾाढा ख़ुशि लॻा वेठा हुया उमेद थो कयां दोस्तो ही तव्हांखे कहाणी पसंदि आई हूंदी अगरि कहाणी पसंदि ईंदी त असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियुनि खे सब्सक्राइब कंदा मिलंदासीं कंहिं नई कहाणी सां गॾु तेसिताईं ॾींदा इजाज़त अला निगहबान।